अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौलाब जे नई ईंदड़ एपिसोड में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾींदासीं। दोस्तों वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल मेरे व्लॉग खे लाज़मी सब्सक्राइब कंदा ऐं बेल आइकन को ज़रूरु प्रेस कंदा जीअं असांजो नओं हर ईंदड़ वीडियो अवां ॿाहिरनि ते सभ खां पहिरियां पहुचंदी रहे। ऐं दोस्तों अवां बि नवां अपडेट ॾिसंदा रहो। तो तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजे कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त मुराद ऐं पीरियल हाणे वञी रिदन जे गेट जे अॻियां बीहंदा। जॾहिं रिदन वारा ॿाहिरि निकिरंदा त पोइ उन्हनि खे हाशिम गोली हणी हिक खे मारे छॾींदो त पोइ इन जो सॼो इल्ज़ाम मुराद वारनि जे मथां अची वेंदो। ऐं पोइ मुराद पीरियल खे चवंदो त हिते को असांखे विढ़ाइण वारो आहे ऐं हाणे असांखे ख़बर बि कान पई जो हू गोली हलाए ऐं रिदन जी भाउ खे ज़ख़्मी करे हलियो वियो। यानी मुंहिंजे अंदर सां इहा सॼी चाल ऐं शैतानगिरी रियासत शाह निवाज़ जी आहे, जे करे हाली फ़िलहाल असांखे हितां हलणो पवंदो। बाक़ी बक़ाया कम पोइ ॾिसी वठंदासीं ऐं इन लिकल दुश्मन खे बि ॻोल्हे वठंदासीं। ऐं ॿिए पासे दोस्तों तव्हां ॾिसंदो त रिदन ऐं ककर वारा इहे घर ईंदा वापसि त हिननि खे हिननि जो भाउ लाश मिलंदो, यानी हिननि जी लाश मिलंदी हुनखे। पोइ रिदन ही लाश ॾिसी ऐं रिदन जा होश ख़ता थी वेंदा। रिदन चवंदो त मां हाणे मुराद खे कॾहिं बि बख़्श न कंदुसि जो हुन वॾी चाल खेॾे ऐं मुंहिंजे भाउ खे क़बर भेड़ो करे चुको। हाणे मां उनखे कॾहिं बि ज़िंदा न छॾींदुसि। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त मुराद अली खान जी पूरी ॻोल्हा कंदो। हाली फ़िलहाल अली खान हिन खे कॾहिं बि न मिलंदो ऐं अली खान जेको आहे उहो अस्पताल में हूंदो। उनखे जेके शाह निवाज़ जा माण्हू आहिनि तोतल, यानी उनखे उहो ई खणी विया अस्पताल ते जो तोतल वारा अली खान जो हयाती बचाए ऐं हाशिम खे हितां कढण पिया चाहिनि। उनजे करे हू अली खान खे अस्पताल खणी विया। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रियासत शाह निवाज़ वॾी टेंशन में हूंदो। रियासत शाह निवाज़ हाशिम खे चवंदो त अगरि तूं अली खान खे मारे चुको आहीं त पोइ अली खान जो अञा ताईं ॼाण छो ऐं छाजे करे न आयो, या तोखे हाणे जांच करणी पवंदी। दोस्तों असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं के नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।